अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां घर जी डेकोरेशन जो हिकिड़ो प्रोजेक्ट शेयर कयां थी। ही तव्हां ॾिसो, ये आप देख रहे हैं। उर्दू में इनका नाम मुझे नहीं मालूम, सिंधीअ में हिनखे चवंदा आहिनि पन जा संग। पन हिकिड़ो प्लांट आहे जेको पाणी जे दुॿनि में ऐं तलाउनि में फुटंदो आहे। पानी अगर कहीं पे खड़ा हो, तालाब हो, सेम का पानी हो, उसमें ये घास के साथ उगते हैं। इंग्लिश में कहते हैं कैट टेल्स, यानी बिल्ली की दुम। ठीक है, तो ये मेरे पास हैं। इसको मैं आज डेकोरेट कर रही हूँ और इसकी जो असल शक्ल थी ये थी। ठीक है, हिन जो ही रंग हो ऐं हिन जी काने जो रंग भी इहो हुयो। हिननि खे मूं कयो आहे पेंट। अब दोनों का आप फर्क देख सकते हैं। इनको मैंने पेंट किया है। इसकी डंडी को मैं गोल्डन पेंट कर चुकी हूँ और इसके ऊपर ब्राउन। ठीक है, तो क्योंकि ये धूप में रहते हैं ज़्यादा तो इसका रंग मुझे ऐसे उड़ा हुआ सा लग रहा था। मूंखे हिन जो फिटल पियो लॻे कलर, ऐं काना जेके आहिनि उस जे करे अच्छा थी विया आहिनि, न त ही गोल्डन हूंदा आहिनि। ठीकु आहे, सो मूं हिननि खे ही ब्राउन पेंट आहे मां वटि एक्रेलिक। हमेशह मां ॾेखारींदी आहियां तव्हांखे त ही बॉक्स मूं वरितो हिकु दफ़ो, अञा हले थो। काफ़ी शयूं मां ठाहे चुकी आहियां। त ब्राउन सां मां हिन जे संग खे पेंट कयो आहे ऐं गोल्डन सां ही गोल्डन एक्रेलिक, इन सां मां हिन जी डांडीअ खे पेंट कयो आहे। थोरो मां तव्हांजे साम्हूं कयां थी जीअं तव्हांखे आइडिया थी वञे। सो इन जो कलर थोरो पेंट करण सां वधीक ब्राउन ऐं सुहिणो थी वियो आहे, थोरो डार्क थी वियो आहे। त हिन खे पेंट करण जे लाइ मूं इहो कयो। या आप देखें, ज़रा ज़रा सा पेंट मैंने इस पर डाला, ब्रश को पानी में डुबोया और फिर इसको फैला दिया। जितने स्पेस पे ये फैल सकता है फैलाएं, फिर दूसरी जगह पे दूसरा पेंट डालेंगे। ठीक है, सो इहो तरीक़ो आहे मुंहिंजो हिन खे पेंट करण जो। हाणे हेतिरो एरिया हिन जो कवर थी वियो। हाणे ॿिए पासे खां थोरो वरी असां पेंट विझंदासीं, ब्रश के पानी में ॿोड़ींदासीं ऐं हिन खे फैलाईंदासीं। इस तरह से हल्का हल्का रफ सा इसके ऊपर आप शेड दे दें ब्राउन का। खूबसूरत ब्राउन का शेड लेना है ताकि ये काले या मैले न लगे, बल्कि ब्राउन ही लगे। ठीक है, अड़ी तरह से ये अध कवर थी वियो, ये आधा कवर हो चुका है। इसको फिर से मैं थोड़ा थोड़ा रंग इस पर डाल रही हूँ, थोड़ा थोड़ा पेंट इस पर डाल रही हूँ और पानी में ब्रश डिबो के मैं इसको फैला रही हूँ। तो अड़ी तरीक़े से हिन सॼे खे असां ईअं पेंट करे वेंदासीं। ये ॾिसो, ये पूरो जो पूरो मां पेंट करे वही आहियां। इसको मैंने हर तरफ से पेंट कर लिया है। उसके बाद हम इसकी जो है डंडी, उसको गोल्डन से पेंट करेंगे, लेकिन ये मैं अभी नहीं कर सकती क्योंकि ये गीला है। इसको पहले सूखने के लिए छोड़ देंगे, फिर उसके बाद। और ऊपर भी देखें आप, ऊपर का जो सिरा है, ऊपर से जो इसका जो डंडी नज़र आ रही है, इसको भी गोल्डन करना है। ठीक है, तो इन सॼे तीले के हेठां गोल्डन करणो आहे ऐं हिन जो जेको मथां निकितल सिरो आहे इनखे बि थोरो हल्को गोल्डन करणो आहे। त ही मां फ़िलहालु रखां थी। ही जॾहिं इन जो ही ब्राउन सुकंदो तॾहिं मां हिन जे मथां गोल्डन कंदसि। सो हिन खे फ़िलहालु छॾियूं था। अच्छा, हाणे उनखां अलावा ये वायर है मूं वटि। ये वायर मैं अक्सर दिखाती रहती हूँ। इसमें से मैंने ये डंडियाँ बनाई हैं। ये ॾिसो, ही या अहिड़ी जिस्त जी वायर हुई, उनखे मूं गोल्डन पेंट कयो आहे। और ये जो चीज़ है मेरे पास, ये जो बांस के जो होते हैं, बांस जो होता है उसके पतले पतले जो है तिनके, उनमें से ये रोल करके बनाया गया है। ये मैंने बने बनाए लिए थे किसी और डेकोरेशन के साथ, तो ये मेरे पास पड़े हुए थे। इन पे भी मैंने गोल्डन पेंट किया है। तार से इनको इस ग्लू के साथ मैंने जोड़ लिया है और पूरे इस तार को भी मैंने गोल्डन पेंट कर दिया। इस तरह से मेरे पास ये 3 थे, तो ये 3 मैंने इस तरह बना लिए हैं। ठीक है, ही टे हुया मूं वटि स्प्रिंग टाइप ठहियल, त मूं इन्हनि खे गोल्डन पेंट कयो आहे तार सां, ग्लू सां ॻंढे, ऐं पोइ तार खे बि मां हिन जो गोल्डन पेंट करे छॾियो आहे। ऐं हिकिड़ो हीअ आहे, हीअ ॿाहिरां वण मां खयो अथमि, उन जा ॿिज आहिनि, उनखे थोरो मूं पेंट करे ऐं उनखे बि तार सां ॻंढे छॾियो आहे ऐं हिनखे बि मूं जेको आहे हिन सां गॾु गोल्डन पेंट करे छॾियो आहे। ऐं हाणे असां हिनखे डेकोरेट कीअं कंदासीं, सो ॾिसंदो तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। हीअ आहे मूं वटि हिकिड़ी बॉटल, ॾिसो, इन में मूं हीअ हिकिड़ो विझी छॾियो आहे संग। ठीकु आहे, सुकण जे लाइ। हीअ सुके पियो फ़िलहालु, हीअ सुकंदो त पोइ हिनखे मां फिनिशिंग कंदमि। हाणे जॾहिं असां सिर्फ़ु हीअ संग था हिन में विझूं, अगर हम सिर्फ ये डाल रहे हैं इसमें, तो ये तो खाली खाली सा लग रहा है। इसलिए मैंने इसको खूबसूरत बनाने के लिए, अच्छा एक टच देने के लिए ये चीज़ें मैंने पेंट कर ली हैं और सेट कर ली हैं ताकि ये खाली ना लगे।
ठीकु आहे। त हीअ स्प्रिंग हुया मूं वटि बांस जे लकिड़े मां उनजी खल छिलियल, उन सां इहे ठहियल आहिनि। त हीअ मूं हिन में विधा आहिनि त जीअं हीअ बैलेंस रहे। ऐं हिकिड़ो हीअ ऐं थी सघे त मां अहिड़ा ॿिया बि प्लांट मां पटे वण मां पटे ॿाहिरां ऐं मां हणंदसि। ऐं हीअ हाणे ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत डेकोरेशन जो पीस ठही पियो। ज़रूरी न आहे त असां महांगियूं शयूं वठूं, इलाही पैसा ख़र्च करे घर सजायूं। हीअ जेको असां अहिड़ा नंढा नंढा कम कंदा आहियूं पाण, उन्हनि जो को जवाब ई न आहे। उन खां अलावा हाणे हीअ बोतल जेका आहे मूंखे थोरी ख़ाली पई लॻी, त मां चाहियां थी हिनखे बि कुझु बोतल खे बि थोरो सजाइजे। हीअ मूं वटि लेस आहे जेका वरिती त मूं पंहिंजे कपिड़नि लाइ आहे, पर हाणे मां हिन ते बि थोरी लॻाईंदसि। जेकॾहिं असां हिन लेस खे हिन ते इस्तेमालु कयूं त हे थोरो बोतल जेका थोरो शो करे बीहंदी। इतना सा इसका पीस में काट लूँगी और ग्लू के साथ में ये बोतल के नीचे इसको लगा लेती हूँ। ठीकु आहे। हिकिड़ो असां हिनखे हेठे बॉटम ते बिल्कुलु हणंदासीं ऐं हिकिड़ो असां हिनखे नीचे में हणंदासीं। एक इसकी जो गर्दन है इस पर भी एक लगा लेते हैं और एक जो है पीस नीचे लगा लेते हैं। ईअं करण सां जेको आहे हीअ वधीक ख़ूबसूरत थी पवंदी। ऐं ॿियो मां तव्हांखे आइडिया ॾियां त हीअ कटर आहे जेको पकड़, इन सां हीअ वायर आसानी सां कटिजी वेंदी आहे। ठीकु आहे। हीअ वायर आराम सां बाज़ार में अवेलेबल आहे ऐं हिकु दफ़ो वठो हीअ त मूं 20 रुपए जी वरिती त अञा ताईं थी हले। ठीकु आहे। सो हीअ पेंट बि जेको आहे हिकु दफ़ो वठंदव त इहो कंटिन्यू हलंदो। सो हाणे सभिनी खां पहिरियों हीअ क्राफ्ट ग्लू जेका हमेशह मुंहिंजी फेवरेट आहे ऐं मां हिन सां कमु करण खे वधीक पसंदि कंदी आहियां। असां हिन सां लेस चिंबड़ाईंदासीं हिन ते, थोरी थोरी ग्लू हणी वञो हिन ते ऐं पोइ लेस खे हिन ते चिंबड़ायो। छोटा पीस जो मैंने काटा था। ठीकु आहे। हीअ हिन ते लॻी वियो ऐं हाणे जेको आहे मां हिनखे सिरो जेको हिन जो की खुलियल आहे इनखे चिंबड़ाईंदसि। ये जो इसका खुला हुआ हिस्सा है इसको हम चिपका लेंगे अच्छी तरह से ताकि ये सेट हो जाए और खुले नहीं। हाणे हिन जो बि जेको कलर आहे लेस जो उहो गोल्डन ऐं ऑफ वाइट आहे। जीअं हे गोल्डन आहे, हिननि जूं ॾंडियूं ऑफ वाइट आहिनि, त इहो हिन सां ॾाढो सुठो सूट थो करे। ऐं हाणे मां जेको आहे हिन जे हेठां तरे खे बि इहा ई साॻी लेस हणी वेंदसि। हाणे हिनखे मूं लेस हणी छॾी आहे मथे बि ऐं हेठि बि। यकीनन हिन जो लुक थोरो सुहिणो लॻंदो हूंदो। हीअ तव्हां ॾिसो। ऐं मूं जीअं चयो त ज़रूरी न आहे त महांगियुनि शयुनि सां पंहिंजे घर खे सजाइजे। तव्हां अहिड़ी कुदरती जेको मटीरियल आहे, नेचुरल शयूं जेके आहिनि उन्हनि खे थोरो घणो पंहिंजे तरफ़ां ठीकु करे सुहिणो करे तव्हां पंहिंजे घर खे सजाए सघो था। सो मूंखे उमेदु आहे त हीअ मुंहिंजी तव्हांखे अॼु जी वीडियो ज़रूरु वणी हूंदी, हीअ आइडिया वणियो हूंदो। हीअ शयूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। ये खड़े पानी में जो है ये उगते हैं घास के साथ, तो ये मैंने अपने गांव से मंगवाए। ठीकु आहे। सो अहिड़ियूं शयूं आराम सां तव्हां, या जीअं मूं हीअ चयो त हीअ ॿिज ही आहिनि जेके ॿाहिरि वण आहिनि उन्हनि में हीअ अहिड़ो दाणा थियनि था पिया, त उन्हनि मां मूं इहो हिकिड़ो सेट कयो आहे, पेंट कयो आहे। सो तव्हां पाण बि जेकॾहिं महिनत कयो त पंहिंजे घर जे लाइ एॾी सुहिणी सुहिणी शयूं ठाहे सघो था। अगर आपको मेरी ये वीडियो अच्छी लगी हो, ये मेरा आइडिया अच्छा लगा हो, तो लाइक करें, शेयर करें, कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी अगर मैं कुछ और शेयर करना चाहूँ तो आप उसको आसानी से देख सकेंगे। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जेकॾहिं हीअ वीडियो वणेव त ज़रूरु शेयर कयो, मुंहिंजे सिंधी चैनल खे सपोर्ट कयो ऐं पंहिंजे फ्रेंड्स सां, फैमिली सां शेयर कयो त जीअं घणनि खां घणनि माण्हुनि ताईं इहे आइडियाज़ पहुचनि। मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ई इहो आहे त जेको हुनर ऐं इल्मु अलाह मूंखे ॾिनो आहे उहो मां ॿियनि सां वंडे विरहाए पोइ हिन दुनिया मां वञा। मां हली बि वञा त हीउ मुंहिंजो कमु जेको आहे माण्हू हुन मां फ़ाइदो सुख वठंदा रहनि। सो पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, हर कमु हमेशह प्यार सां कयो, पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो ऐं सही इस्तेमालु कयो। सो इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाही।